ईद में न चे टाइम वक्त न तोड़े हदीस बयान करियूं अल्लाह के रसूल जी साबियाणी उम्मे अतिया साबियाणी जबरदस्त साबियाणी है। ये चेती ईद जो डी हो अल्लाह के रसूल के जो अल्लाह का नबी ईद जो डी है माड़ो भी पॉइंट डालो पर अमुक औरतूं है सवारी हुई अल्लाह का नबी इन्हीं के घरे छड़ियूं अल्लाह के नबी जो इन्हीं के भाई ईद में कोठे चओ बारह वेठी में दुआ में शरीक थी अल्लाह ने गुनाह के माफ करे। तेरे बीबी उम्मे अतिया चे या रसूल के वट खोंबी उठे जी ना से मुंजी भेणे वट अल्लाह जा रसूल अल्लाह जे रसूल जो भई औरत जी खोंबी वडी वे चादर ये उठाए ने भेण के कोठे ईद में अचे तो अल्लाह माना रहमत जा मींह वसाए। बाकी मस्जिद गना नफरत है चे लोफर छोरा उपावे था ईद के हमें औरतों न खपे मां छोरे के कंट्रोल में कर सको था माहौल बोरो गंदो है वक्त जमे जो इजाजत न तोड़े आगे तंग थींदा चवंदा तो खुतबो करे हेडो वे मक्के ने मदीने में 20 मिलंदो है हिते खुतबे में जिंदरता छड़ी हालात खतरनाक गई चे वडे राजे गुनाह मते उतरंदा तेरे कौम अज़ाब में मुब्तला थींदी। अज माशरो नारियो अज नौजवान जो कोई से लूत अलैहिस्सलाम जी कौम वाला पा में खड़ा गई जो घर वारी छने ए छोकरे से बुराइयों कंदा वा अज ये कौम मते माहौल गुजरी रे पा मते अज एडा छोकरा मरे जो वार वडा छड़े 13-15 वर जा ई मरे छोकरा लूत अलैहिस्सलाम जी कौम में लूत जी घरे वारी दलाल कंदी हुई ई छोकरा 13-14 वर जा माड़ू जो दलाल जो करीता दलाल ही तो करीता पर खावड़े जो मेडिकल हुई ते मत गोरियों घेन जो गिनी ने गोठे में फैलाईता ये मुल्क जी हालत है। डॉक्टर के चे मेडिकल वाले के चे डाडी मां की निंद्र नथी अचे डाडी तो जी आई क्या तो जी डाडी जो फाइलू खड़ी तो जी डाडी जो आधार कार्ड खड़ी डाडा समय न तो मुझो पे वडो है समय न तो घेन जो गोरियों ई भला लूत वारी ई ता अल्लाह जा बाना अने आई तो कोई माहौल हले पियो न का रातू दा समझ सते पुञाना पाके उंदा जमीन में हणी छड़ी तो घेरी तो करो गोठे जो छाए जो गिनाओ गटियूं जो को गैर रहियूं जंहिंमें माड़ू जो हल चलाइण में माड़ू बंद करियो ऐं रात जो ताकत वारा माड़ू गोठे के पोरो ॾियो हालात ख़राब थी विया आहिनि। अड़े ए तोहमतूं न विझो जंहिं माड़ू खे तोहमत अचे तो उन माड़ू जो जपाटी माड़ू जाइज़ो गिने उनजे कुटुंब वारा चई अबा असां मथे अहिड़े माड़ू मथे ही तोहमतूं कीअं आया भला असांखे माड़ू ॾियो न का असांखे ॿ ॾींहं में फ़ैसिलो ॾियो। अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के ज़माने में कई अड़ा वाक़ा आया माड़ू के अल्लाह के नबी सुबह की नमाज में औरत वही पे माड़ू हिकिड़े औरत के लिखियो वेठो झलेगी ॾे बुराई के औरत रणी के गाम वारा उथियो सुबह जो टाइम है मूंखे फलाणे माड़ू झलेगी ॾे नमाज पढ़ण उ त माड़ू भॼी वियो ॿियो वीचारो पांझड़ो वीचारो आयो पे नमाज मथे औरत के माड़ू फिरी आया उन माड़ू के झलेगी ॾो चे ही माड़ू ही है उन औरत जो हो ही उन वीचारी केड़ी खबर उन त बेहरमती करे वो माड़ू भजी वियो। शायद वाक्य बुखारी में है उन औरत जो चे हाओ माड़ू ही रे खणी जर विया चे ता इन माड़ू के संगसार करे में चई औरत फजर जी नमाज मथे वई थे इनके इन माड़ू झले गिरे इन चे आऊं नहीं हाणे आऊं ता निमाज़ पढ़ण वञा तो मूं त इहा औरत ॾिठी आहे न औरत जो माण्हू हुयो हिते त अलाह ऐं उन बाने ने उन सवा ॿियो कोई न औरत दाऊं के झले गिरे जर झले गिरे चे अल्लाह जो ख़ौफ़ जर थी त रही सची तौबा करियो आमते तौबत अची वञे त तौबा करियो जंहिं औरत खे झलियो ऐं गुनाह कयो दौड़ी आयो चे ज़ना खोर आऊं हाणे त बेक़सूर हिनखे न मारता अल्लाह हुनजी हिन ज़मीन मथे पाक दामनी ज़ाहिर के चई त वीचारो को मजूर के केॾा वञे पियो ई नाई ज़ना मूंखे मारे जो हिनखे गुलाम मारियो था आऊं आहियां अल्लाह हुनजो पर्दो जेको आहे से हटाइनि अल्लाह हुनजो ऐब जेको हटाइनि लाथाइनि अल्लाह हुनजी पर्दा पूछी करे तज़ीज़ बिरादरो खोटियूं तहमतूं न विझणियूं तहक़ीक़ करणी ॻाल्हि जी चए मौलवी साहब अब्दुर्रहीम जे ज़माने में हिकिड़ो फ़ैसिलो थियो तर माड़ू ऐं बाई जो मामलो खणी ने माड़ू भॼी वियो उमर साहब तहक़ीक़ करे पोइ बाई हुनखे ॾाढा तर पछम जा पटियल जेको आहे मड़े मुखालिफ़ थी विया चए मौलवी ही त हिनखे जे बाई ॾे थो हीअं त बायूं भॼी वेंदियूं मड़ भॼी वेंदियूं तर मौलवी साहब चए त लुड़ी माड़ू हिकिड़ी ॻाल्हि कयो अञा थियो आहे ऐं हिकिड़ो माड़ू मरी वियो चए मौलवी साहब लुड़ी जी मुसीबत में माड़ूअ खे विहारनि चए ऐं हिनखे सानी सम्झो त जंहिंखां बाई ॾियां त वञी चयो हो तर हिकिड़े माड़ू खे चए त हीउ क़ुर अल्लाह जो किताब आहे हीउ सिफ़े में खणी ने फिर
चे हाणे जे सना न कयो वञे न क़ुर ते हथ रखंदो वञे अलाह जो बानो महिराब में वेठो आहे ऐं क़ुर खणी न मटियो क़ुर ॾींदो वञे त क़ुर खे कंहिं हथ न